मुअज़्ज़िज़ सामीन व हज़रात, इंतहाई ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो अव्हां ऐं असां सभिनी गॾिजी इहो साबित करे ॾेखारियो आहे त वगर कयो वतन ऐं पिर्त न छिननि पाण में, वगर कयो वतन ऐं पिर्त न छिननि पाण में, पसो पखियड़ा माणा बेठ घणो। त हीअ असांजी सकाफ़त आहे, अजरक ऐं टोपी। एतिरे क़दुरु जो अव्हां सभु के नौजवान के उमिरि रसीदा आहियो, तव्हां ॾिठो त हीउ अजरक ज़िंदगीअ में त गॾु आहे, पर असांजी सकाफ़त में मौत ते बि हीउ अजरक गॾु आहे। असांजी सकाफ़त में हीउ अजरक मौत ते बि गॾु आहे, ॿी कंहिं बि सकाफ़त में न आहे। भली अव्हां केतिरनि जाइनि ते विया हुजो, पर ईअं न हूंदो जीअं आहे। जीअं असांजो इंतिहाई ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ऐं इंतिहाई ही मुसरत आहे जो असां सभु हिते गॾु थिया आहियूं। असांखे अञा बि क़ौम थी ज़िंदा रहे पर जे ज़ुबान ज़िंदा रहे, क़ौम थी ज़िंदा रहे पर जे ज़ुबान ज़िंदा रहे। असां सभिनी खे घुरिजे त असां सिंधी पाण साबित करे ॾेखारियूं त असां सिंधी आहियूं, असां सभु कुझु कयूं था। बाक़ी रहियो सुवाल त तोखे सम्झुमि पंहिंजो भाउ, तोखे चयमि ओरे आ, गॾिजी मूंसां वेही खा, तूं थिए शेर माथिस पा, मुंहिंजो तोसां अहिड़ो ठा, ला इलाहा इल्लल्लाह। पोइ घर जंहिं दम जोड़े वेठे, नाता तंहिं दम टोड़े वेठे, धागा दिलि जा छोड़े वेठे, छो न दुखे मूंखे दिलि में बाहि, ला इलाहा इल्लल्लाह। सो इहे आहिनि ॻाल्हियूं। वक़्तु तमामु थोरो आहे, सभिनी जो तवजो आहे लंगर ॾांहुं। तंहिं करे न त मूंखे यादि आहे, मूं 2007 में डायलस में सना में हिकिड़ो शेर पढ़ियो हो। मोहतरमा आपा नूरनिसा वरी वरी चवे थी, उहो शेर मूं उते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे शहादत ते पढ़ियो हो ऐं मूंखे उन ॾींहुं बि चए त इहो शेर ॿुधायो। मूं चयो आउं हाणे ॿोढ़ो थी वियो आहियां, तंहिं करे मूंखे माफ़ी ॾे। त उहो शेर हो त मुंहिंजे मुंहं ते बसि न पफ न। तंहिं करे हाणे बसि तव्हां खां वठूं था इजाज़त। असां शेर मुंहिंजे रत में फुड़बियूं आख़िर तुंहिंजे मुंहं ते थींदियूं ज़ाहिर, तुंहिंजो घाट बि लहराए ईंदियूं, तोखे कातिल ठहिराए ईंदियूं, चीरींदड़ ही चंबा तुंहिंजा रेटा रेटा ॻाढ़ा ॻाढ़ा, मुंहिंजे घर में मुंहिंजे सिर ते उसरी उभरी उलरी आया, मुंहिंजे मारुनि जूही अखड़ियूं, छोलियूं ॾेई ॿोॾूं आणे, तुंहिंजूं माड़ियूं डहिराए ईंदियूं, तोखे कातिल ठहिराए ईंदियूं। तड़पंदड़ ही लाशो मुंहिंजो धरतीअ खे रंग लाहींदो पियो, वेरम थोरी आहे बाक़ी तोखे बि तड़पाईंदो पियो, तुरबत जूं ही ॿई कपरूं तोखे पंहिंदियूं धाड़ींदियूं, मूंखे पई परचाईंदियूं, तोखे कातिल ठहिराईंदियूं। तुंहिंजो धड़ बि मुंहिंजो धड़ बि थोरी धरती वालारींदा, तोखे माण्हू थूकारींदा, मूले वेही ॿाकारींदा। ईंदियूं जेके देस धयाणियूं, अखड़ियूं आलियूं निधर निमाणियूं, मूंखे गुलड़ा पहिराईंदियूं, तोखे कातिल ठहिराईंदियूं। सोनहरी अखरनि सां हूंदुसि तारीख़ुनि में आउं सदाईं, नालो नेठ तुंहिंजो बि हूंदो, छो जो तूं हिकु ज़ालिम आहीं। सदियूं जेके ईंदियूं वेंदियूं, तोखे लानत ॾींदियूं वेंदियूं, मूंखे पियूं साराहींदियूं, तोखे कातिल ठहिराईंदियूं। ख़ुशी आहे त अव्हां सभु अॼु हिन नंढड़ी सभिनी दोस्तनि जे नोटिस ते
हेतिरो वॾो असां अरेंजमेंट करे सघिया आहियूं इहा असां सभिनी जी तव्हांजी सभिनी जी कामयाबी आहे दी नूर निसा अदा सिकंदर बलोच आगा साहब सभिनी गॾिजी जमील दाऊदी साहब सभिनी फ़ोनूं कयूं सभु गॾिजी वियासीं पर ही नंढी गैदरिंग न सम्झो अमेरिका जे हिसाब सां तव्हांखे ख़बर आहे त 50 माण्हुनि जो गॾु करणु इंतिहाई मुश्किल कमु हूंदो आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं हीअ अहिड़े नमूने जो असांजो इंतिज़ामु रहियो त तव्हांखे रिकग्निशन मिलंदी न सिर्फ़ु हिते पर सिंध में हर जॻह ते असांजी हिकु सना आहे उन सां सिंधी माण्हुनि जूं बि तमामु घणियूं उमेदूं वाबस्ता आहिनि जीअं पीपल्स पार्टीअ सां सिंधी माण्हुनि जूं तमामु घणियूं उमेदूं वाबस्ता आहिनि ईअं सना सां बि एतिरियूं ई उमेदूं वाबस्ता आहिनि त इहा कोशिशि कयूं त सभु गॾिजी उनखे एतिरो मज़बूत कयूं जो 100 सैकड़ो न ॾेई सघे त घटि में घटि 50 ॾे 10 ॾे पर कुझु न कुझु त ॾेई सघे सना उन इहे चई तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां तव्हां